खुलेला दर थोरो ज़ोर ॾे। हेॾे तूं मूंखे अनफॉलो छो कयो आहे करे? छो न कयाई? तूं असांखां सेलिब्रिटी थी वई आहे। तूं मूंखे फॉलो कयो, मां बि तोखे फॉलो कयो। तूं मूंखे अनफॉलो कयो मोतबरी करे, त मां तोखे छो फॉलो कयां? असां तुंहिंजा फैन हूं, असां तोखे फॉलो कयूं, तूं असांखे फॉलो ई न करें। यार मां रुगो तोखे अनफॉलो न कयो आहे करे, सभिनी खे अनफॉलो कयो आहे करे। फॉलोअर 150 करे, फॉलोइंग 0 करे, लेवल बाक़ी कीअं ठहंदी करे? लेवल कंहिंखां थी ठाहे? कंहिंखे ॾेखारींदी आहे? दुनिया खे ॾेखारींदमि करे, मलूकड़ी खे करे, सकी खे करे, मोरा खे करे। जॾहिं मूंखे चवंदियूं न करे त घर में वटे ते बि नालो अथी करे, मां चवंदीमान ID खोलियो करे, ॾिसो त फॉलोअर घणा आहिनि करे। हाणे उहो वटे वारो रवाजु ख़तमु थी वियो आहे करे, हाणे फॉलोअरनि ते आहे करे। तूं मूंखे अनफॉलो कयो, मां सभिनी को अनफॉलो कराईंदीमांइ। ख़ुशि न थी? हेॾे ॾिस, ईअं न कर करे, मुंहिंजी अछी ॾाढी ॾिस करे। तूं मूंखे अनफॉलो कयो आहे, हाणे तूं मरी वञा बि तोखे फॉलो न कयां? नाज़ी डोंट ओवर ग्रेजुएट विथ मी करे, ओके करे? छा ओवर ग्रेजुएट माना घणी बकवास न कर करे। पढ़े खे पलो करे, माणे खे खलो करे, सिधा थी हलो करे। अदी मां फॉलो न कंदमि, तूं रोए रड़े जा फाओ खाए। सिधो चओ त तोखे फॉलो बैक जो पेट में सूर आहे न करे, पर मां फॉलो न कंदीमांइ करे, वेठी ताड़ियूं वॼाए करे। मां त साईं तोहारे फॉलो खां वेठी आहियां। जे फॉलो खां न वेठी ईअं करे त पोइ साल को अनफॉलो छो कयूं करे? अंदर में बाहि आहे न करे, त मथां फेमस थी वञे करे। फेमस थींदी त मां हिकिड़ो औंठो पटींदी आहियां। फेमस थी पहिरियों वीडियो तुंहिंजे ख़िलाफ़ु चाढ़ींदमि करे, चवंद त हे उहा नायल बास्तिराणी करे जेका पढ़ाईंदी न आहे करे, ॿारनि को जुआ ॻोल्हाईंदी आहे करे, छोकिरियुनि को भर्थ भराईंदी आहे करे, शंबोशा खाईंदी आहे रिसेस में करे, ऐं चटणी ख़बर अथव कीअं खाईंदी आहे करे? थैली खे टुंगड़ो करे उन में सुरकींदी आहे करे, बीह करे। तूं मूंखे ईअं सम्झो आहे न करे? चङो तूं टुई जा ज़ोर ॾेई ॾिस। ओ गॉड, एक बार फेमस कर दो करे, ऐसे लोगों का मैं गुरूर तोड़ दूंगी करे। इन नियत ते फेमस थींदी आहे न। पाड़े में नओं घर अचे वेठो आहे, केरु आहिनि? चाची आहे ख़बर, मूंखे बि न आहे जो मां वेही फतवायूं ॾियां, बाक़ी चवंद त कंधा कोट मां आया आहिनि। इहा बि मां सां भरगण ॻाल्हि कई। कहिड़े घर में वेठा आहिनि? भाऊ रमज़ान वारी जाइ न आहे ॾेवडी, जेका परुखा पाया पोइ सऊदी बि वियो, इन में था चवनि। उको वधूं आहे की न किराए ते? वठंदा काॾो चाची? जे कबीलाई जहिड़नि जे करे उतो लॾे अचे हिते वेठा आहिनि। इहो त आहे, मूंखे यादि आहे जॾहिं असां जो हिते लॾे आया हुआसीं न, त शामड़ी जी टेम हुजे, हिकिड़ी माई आई असां वटि, चए अदी ख़ुशि आहियो? मां चयो हा अदी ख़ुशि आहियूं, भई असां तव्हांजे पाड़े में रहंदा आहियूं, राति मानी न कजांव जो असां तव्हांजी मानी झली आहे। इहो केरु? पाड़े जी माई ही लाग ढाकमो कुकड़ जे ॿोड़ जो हुजेसि, मखियल मानी, हे करमंडल हुजेसि खीर जो भरियल, महबताऊं सचूं। पोइ त असां बि अचु वञु रखीसेसि, ॾाढी भली माई हूंदी। पोइ काॾे विया उहे? पुट खे नौकिरी जो मिलियसि त पोइ तो लॾे विया। जेॾी महिल जो वञे पई त इहो भितिन खे चुमियूं, रोए जो रोए त मां तोखे छा ॿुधायां। एॾी महबत हूंदी हुअसि घर सां। पोइ बि ईंदी, पुट जो सॾु बि ॾेई वई शादी जो। पोइ त तुंहिंजो सहुरो बीमार हो, वरी दिस पंध जो हो, शहर कॾहिं वयसि कोन मां, पोइ उन जे करे न वञी सघियसि। भलो वक़्तु ॾींहों ॾींहुं ख़तमु थो थींदो वञे। हाणे जेको हे वक़्तु हले थो न, इहो वक़्तु बि के माण्हू यादि कंदा त अधी वक़्तु हुयो, ऐं असांखे नथो वणे। इहो त आई ॿीहर बि चओ। असां ईअं हिकिड़े घर जी दावत झलीसीं, आया जो लॾे त मूंखे गुलांद चवणु लॻो त मोरा वञी पुछा बि करे आ, ऐं मानी जी सलाह बि करे अचेनि। मां वई मान, मां चयो राति मानी न कजांव, असां तव्हांजी मानी झली आहे। इहो मां शामड़ी खां वेठी आहियां ऐं मानी ते गुलांद गोश्त वठी आयो, कुनी चाढ़ीसीं। माना मानी मखियल अॼु थींदो आहे, महिमान खां माण्हू कंदो आहे। घर में त माण्हू अणबिसण बि खाए थो, महिमान खां त माण्हू मखियल मानी कंदो आहे। पोइ इहो वॾी महिनत कई मां चयो हाणे उहे वीचारा आया आहिनि नवां, उन्हनि खे हाणे पहिरीं ते मानी करणु सही नथो लॻे। चाची ॻाल्हि खुटाइणी, ख़बर इहा पई आहे त इहे हमेशह जेको आहे त घर मटाईंदा रहंदा आहिनि, इहे दावतनि खाइण जे चकर में। इहे अॼु हिते दावत खाधऊं, वरी लॾे वेंदा, वरी ॿिए हंधि दावत खाईंदा अहिड़ा। पोइ हिकिड़ी दावत खां लॾा खणनि, थोरो सामान खणी ईंदा न गॾह गाॾनि ते, किरायो भाड़ो हिननि जो हुयो कोन, बसि ईंदा हुआ दावत वग़ैरह खाई, वरी बहानो छा करनि, असां त वॾे चाह सां आयासीं पर असांखे हिते मज़ो न आयो। हाणे हिकिड़े ॾींहं में कंहिंखे मज़ो ईंदो आहे? बसि पोइ इहा ख़बर पई त दावतनि खाइण जे चकर में आहिनि। तो अहिड़ा माण्हू बि आहिनि न। कुती वियाही पई आहे, हिकु ॿ आहिनि, मुल्क भरियो पियो आहे। खानदान मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, पुछ कहिड़ो अतुर हथु कयो थी?
कहिड़ो बि न। कल्ह लटा पई धोआ तूं जा त ख़ुशबू पई अचे, वरी जो धोई रखिया में त साॻी ख़ुशबू। हा इहो दोस्त आयो न कराची मां, उन खे लॻल हुई, मूंखे वणी। मां वरी नालो पुछा कयो, मां चयो मूंखे नालो ॿुधाए। हुन वरी छा कयो जो शीशी मूंखे ॾिनई, मां फुआरो हणी ॾिठो, मूंखे त वणी। पोइ वरी चई त इहो मुंहिंजे तरफ़ो तोहफ़ो थी। चयोमांसि, मां चयो भाई हिन जी कहिड़ी ज़रूरत आहे। चए न हाणे तूं हथ में खई आहे, हाणे मां तोखां कीअं मोटाए वठां, हाणे इहा तुंहिंजी थी। असां वारियूं साहेड़ियूं त रुॻी भित खां बि बूंडा ॾियण में मसरूफ़ आहिनि। दिलि छो थी लाहे जांगुल, तुंहिंजे लाइ लेडीज़ वारो परफ्यूम आंदो अथमें। हे ॾिस त सही न, हे MG कंपनी जो आहे, MG सेंट्स नालो अथसि, उन्हनि जो ई आहे। वठि, हे तोका आंदो अथमें जाई। तवाह जी ख़ुशबू अथसि। हाय हाय, हाणे मां मोटाए न ॾींदी मां ॿुधायां थी, मां वटि बि त हुजे न कुझु, मां बि त हणा न। हे मां वारो थी ॾिस, हलात छा त ख़ुशबू अथसि। वणियो साईं मूंखे, ऐं अथी बि सफ़ा, माना ईअं सम्झो क़ीमत बि माना मुनासिबु। हे ॾिस न, आहा ॻाल्हि कबी साईं मिठा, ॿुध त थैंक यू। तमामु मुस्लमान भाइरनि खे अस्सलाम वालेकुम करे, भेनरुनि खे बि अस्सलाम वालेकुम करे। अलाह पाक तव्हां सभिनी जो इबादतूं क़बूल फरमाए करे। चओ आमीन करे। वालेकुम सलाम। आमीन। तोखे न ॿधूं छा? मूंखे छो ॿधंदा करे? छो रमज़ान जो चंड बीहंदो आहे त शैतान ॿधजंदो आहे न। अड़ी हा करे, हिन साल तूं विसरी वई न करे। न हिन साल ॻोठ मां तुंहिंजो नालो ॾिनो हुअसि न, त सभिनी खां वधीक शैतानी हिन कई आहे। शट अप करे। मां महम करे त मां तव्हांखे हिकिड़ो दफ़ो वरी यादि ॾियारण जे लाइ करे त तव्हांजी पंहिंजी मुस्लमान भेण बेवा यतीम घर में को कमाइण वारो नथसि करे, उहा तव्हां को इफ़्तारी जी उमेद थी रखे करे। ख़ैर त गुरु निभागी, बेवा आहे तूं, मिड़ई चइबो आहे करे, इहे कमु नथो थिए न करे। मां वटि अमड़ तोखे छा मिलंदो? इहो वधि में वधि शरबत जो गिलास, बूटी थूटी जो आसिरो न आहे करे। बूटिन खां मसीत जो दर वठो, शामड़ी जो टाइम थींदो आहे न, जीअं आज़ान थियण वारा हूंदा आहिनि, उन महिल हर बोड़ हर त्याम पाणे मां मसीत वेंदो आहे। तूं बि उहो दर झल जिते तोखे बूटी मिले बि। बाक़ी मां ग़रीब वटि त कुझु कोन्हे तोखे बूटी ॾियण जे लाइ। न मां मुला नास उहा करे, पोइ तुंहिंजे दर ते बीठुमि न करे मस्जिद ते, मां चयो कुझु मिले करे, बूटी को शरबत मिले करे, मां जे कढ पियो आहे करे। इहो मूंखे ड्रीक आहे जा मां घर में एंट्री मारी आहे करे, पोइ मुंहिंजी जान छड़ी अथई करे। हिकिड़ो हल आहे इन जो, कहिड़ो? जल्दी ॿुधाए करे। माण्हू मस्जिद जी मानी कंहिंसां मोकिलींदा आहिनि? ॿारनि सां अक्सर करे। ठीकु आहे, तूं छा कंदीअ? मस्जिद जी जेका घिटी आहे न, उनखां थोरो ओट थी बि, जीअं मुला न ॾिसई त ॼुंडा पटींदुई। जीअं ॿार उतो लंघंदा न, छिके मानी खणी ऐं नारे नेकर कर, बूटियूं ई बूटियूं। न पर थांवनि खां मायूं छितियूं आहिनि करे, न त ॼुंडा पटल घर अचनि न करे। ओ सादारूअ, तूं पंहिंजा ख़ाली थांव खणी वञो, हुननि खां थांव वठी, जेका माना भली भाॼी ॾिसे थी न, बूटी आहे जंहिंमें को सुठी शइ आहे, उहा पाण लाहींदी वञो, थांव वांदार ॾींदी वञो न। तूं थांवनि खे छा कंदी आहे? सकी ठेकियूं करे, माल में हिसो वठंदी सह कर सकड़ो ठेकियूं।